पंहिंजे पिरनि जी पचार अंदर जी उकीर साह में सांढे कलम खणे थो ॻोठ बलियारी खां मोहम्मद हाशिम चन्ना। हा, माण्हू चवंदा आहिनि त वफ़ाई मुल्क मां लॾे वई आहे, पर आऊं इन ॻाल्हि मां बिल्कुल बि मुतफ़िक़ न आहियां। छाजे करे जो मूंखे हिन ज़िंदगीअ में हिकु अहिड़ो जीवन साथी मिली वियो आहे जंहिंजी सची मोहबत ते को बि शक नथो करे सघिजे। उन प्यारे माण्हू जा कयल मूंसां प्यार ऐं इक़रार सच पुछो त सफ़ा साह में सांढण जहिड़ा आहिनि ऐं हा, मन में मंडण जहिड़ा आहिनि। बस मालिक साईं खां प्यारे माण्हू ऐं दिलवारे माण्हूअ जे साथ हमेशा पियो घुरंदो आहियां ऐं ईअं पियो चवंदो आहियां त तूं साहिब ज़ादो सुप्रीं ऐं निसोरो नौकर बेहद करियां बंदगी हथ ॿधी हाज़िर छिनी कोन छॾींदसि दोस्त अव्हां जो दर मूं तां महर नज़र पिरी लाहे न पंहिंजी ऐं हा, हर वक़्तु मुंहिंजा हथ मालिक जे दर ते इहे दुआऊं घुरंदा आहिनि त मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, कोसो न लॻे वाह सभिनी प्यारनि दिल वारनि ऐं ख़ासि करे मुंहिंजे मिठे महबूब खे ख़ुदा करे। बस सॼण खे सारींदे भेटा ॾींदे ही बैत बि पढ़ी वठंदो आहियां त अवां बिन असां ॼण अज़ाबनि में आहियूं, अवां साण ख़ुशबू गुलाबनि में आहियूं, मोहब्बत असां लाइ पूॼा जो दर्जो, गुनाहनि में हूंदे सवाबनि में आहियूं, हा, गुनाहनि में हूंदे सवाबनि में आहियूं। मोहम्मद हाशिम चन्ना साहब लिखे थो त मिठा मुर्की थो त मुर्कां थो जे निहारी थो निहारियां थो। वणे थी ॻाल्हि ॾाढी पर वज़ात जी ज़रूरत आहे। जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे, तीअं मूंखे तुंहिंजे बेअंदाज़ मोहबत जी ज़रूरत आहे। अकेली सूंहं अणबी आहे, अकेलो इश्क अणवाक़िफ़, ॿिन्ही खे तोड़ ताईं संगत ऐं साथ जी ज़रूरत आहे। अव्हां जे हुस्न ते पहिरियों असांजे इश्क ते चौकी हक़ीक़त खे भला कहिड़ी हिफ़ाज़त जी ज़रूरत आहे। ढके छॾ पंहिंजे जज़्बनि खे उस्ताद, मुदा थी पवी पधिरो, अदीबनि जी ही महफ़िल आहे, फ़ज़ीलत जी ज़रूरत आहे, फ़ज़ीलत जी ज़रूरत आहे।